अदा दितल धाड़ेले जो आवाज सही कोन कढियो हाणे मां तो दिया मिठले के टांडा हेलो केर हल्लुड़ी बंदूक तुंहिंजो ठका यार इहा ॿोली मूंखे सम्झ में कोन थी अचे अफ्रीका जे शीदनि जी ॿोली आहे छा अरे न मुगा मटर लाहौरी कजर मां दोदे धाड़ेले जो भा खुद धाड़ेल तो गलाया बटर बसर गजर पियो करी मूं सम्झो त सब्जी मंडी जो भंगी आला आहे छा अरे मां धाड़ेल आया धाड़ेल डिॼ मुखां चङो भला इहा ॻाल्हि ॿुधाए ते फोन छो कई अथई बैलेंस खपई छा मिठल तुंहिंजी थियण वारी ससु सेठियाणी खे मूं अगवा कयो आहे हाँ सुठो कयो अथई भाऊ पाण त असांखे बसि आज़ादी मिली वई न भलो कयो अथई जेकॾहिं तो भूंगे जा 15 लख रुपया न ॾिना त असां तुंहिंजी ससु खे आज़ाद करे छॾींदासीं न कजाए मां चिलकड़ीअ सां राब्तो करे कुझु न कुझु करे थो पैसनि जो बंदोबस्तु आसां न कजाए सेठियाणीअ खे त पोइ पैसनि जो बंदोबस्त कर ठीक आहे मता छॾियो अथई मुंहिंजी ॿी फोन जो इंतज़ार कजाए हल्लुड़ी बंदूक तुंहिंजो ठका अरे गुल्लू वारो कर कागज खणी आ देर थी थे सेठ साहब अम्मा माणे मरी वई छा ना माणे मोटी आई है छा ना सेठ साहब अम्मा धाड़ेल घणी वई जुमलो सुप्तो गला उपते गालाण सां माण्हू कोन था खिलनि अम्मा के धाड़ेल अगवा करे विया आहिनि बोल धाड़ेलनि खुदकुशी न करे छॾी छा न सेठ साहब हाणे धाड़ेल मां के आजाद करण लाइ 15 लख था घुरनि 15 लख शुक्र कर जो धाड़ेलनि तो को 15 लख रुपया घुरिया आहिनि अॼुकल्ह धाड़ेल महांगाई जे दौर में 50 लख खां घटि कोन था घुरनि सेठ धनु साहब शुक्र त मां घर वञी कंदसि पर पहिरियों अम्मा त छॾाए ॾे न हा माणे आज़ाद थी वेंदी जल्दी ईंदी माणे मां त बकरियूं बि बेज़ार आहिनि ही त धाड़ेल आहिनि पर साहब मां गरीब छोकरी 15 लख आणींदसि किथां इहो त तुंहिंजो मसलो आहे तोखे ख़बर न आहे असां वॾेरा धाड़ेलनि जा यार हूंदा आहियूं कुझु पैसा असां खाईंदा आहियूं ऐं कुझु पुलिस खाईंदी आहे बाक़ी धाड़ेलनि वीचारनि खे त 30,000 पघार मिलंदी आहे सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।